बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तमारी सिरायो प्रोग्राम बहरान क्लिनिक ऐं डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम जी शुरुआत भेटाई साईं जी अमर सिट सां कंदासीं त अघाई सगा थिया जे वेठा वटि वेजनि। व्यूअर्स, अॼोके प्रोग्राम में असां जंहिं टॉपिक ते डिस्कस करण वारा आहियूं, प्रिवेलिंग टॉपिक आहे जेको अक्सर असांजे पब्लिक में इन जो प्रॉब्लम असांखे ॾिसण में अचे पियो, उहो आहे पिते जो इन्फेक्शन या इन्फ्लेमेशन ऐं पिते जी पथरी प्लस उन सां रिलेटेड जेको जिगर आहे या उन सां रिलेटेड जेके ॿियूं शयूं आहिनि उन्हनि जा प्रॉब्लम्स जेके आहिनि उहे असांखे हिन वक़्तु काफ़ी तादाद में नज़र अचनि था। कहिड़ा सबब आहिनि इन जा ऐं कहिड़े तरीक़े सां इन्हनि खे असां ट्रीट करे सघूं था, कहिड़े तरीक़े सां इन जा इलाज मुमकिन आहिनि ऐं प्रिवेंटिव मेयर्स ख़ासि तौर ते इन हवाले सां या बचाव जा उपाउ कहिड़ा आहिनि जेके असां वठी सघूं था ताकी असां इन्हनि पिते जे बीमारियुनि या पिते जी पथरी या जिगर जी बीमारियुनि खां असां पंहिंजो पाण खे बचाए सघूं। अॼोके इन मौज़ू ते गुफ़्तगू करण जे लाइ जेका महिमान शख़्सियत आहे उन जो तारीफ़ तव्हां सां कराए छॾिया। अॼु असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद अफ़ज़ल जुणेजो साहब। अफ़ज़ल जुणेजो साहब प्रोफेसर आहिनि, हेड ऑफ द डिपार्टमेंट आहिनि सर्जरी बिलावल मेडिकल कॉलेज ऐं पाण लियाकत यूनिवर्सिटी में बि एक्स प्रोफेसर ऑफ सर्जरी रहिया आहिनि। उन्हनि सां इन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं ऐं हिकिड़ो नंढिड़ो अॼु ज़रूरु हिकिड़ो डिस्कशन कंदासीं त हिन वक़्तु यूनिवर्सिटीज़ में जेके वाइस चांसलर्स आहिनि उन्हनि वाइस चांसलर्स जी जेका चूंड थिए थी या सर्च कमेटी जेका उन्हनि जी थिए थी उन जा क्राइटेरिया कहिड़ा आहिनि ऐं कहिड़ा वाइस चांसलर यूनिवर्सिटीज़ खे हुजणु खपनि, छाकाणि त इहे डिस्कशन्स में अचनि था त हाणे को बि वाइस चांसलर यूनिवर्सिटी जो थी सघे थो। इन हवाले सां थोरो गुफ़्तगू करे ॾिसंदासीं त असांजो जेके यूनिवर्सिटियूं जेके तालीमी इदारा आहिनि जितां असांजा स्टूडेंट्स असांजा शागिर्द तालीम हासिलु कनि था, डिग्रियूं हासिलु कनि था, उन जे वाइस चांसलर्स जो जेको मयार आहे उहो कहिड़ो हुजणु घुरिजे। सो हलूं था डॉक्टर साहब। अस्सलाम वालेकुम साईं। ठीकु ठाक सर, अल्हम्दुलिल्लाह। थैंक यू वेरी मच। तव्हांखे असां जॾहिं बि कॉल कंदा आहियूं तव्हां असांजे प्रोग्राम में ईंदा आहियो अवेयरनेस जे प्रोग्राम जे लाइ, असांजे लाइ थैंक यू वेरी मच। अदा महिरबानी। ऐं आउं सम्झां थो मेहरान टीवी वाहिद टीवी आहे जेका कॉन्स्टेंटली डॉक्टरनि जे बारे में या तालीम जे मरीज़नि जे बारे में ॼाण ॾिए थी ऐं ॾाढी ख़ुशी थिए थी असांखे तव्हां वटि अची। थैंक यू वेरी मच सर। इहे तव्हांजा कमेंट्स असांजे लाइ असांजो जज़्बो असांजे हौसले खे वधाइनि था। असां जीअं इंट्रोडक्शन में मूं चयो त असां अॼोके प्रोग्राम में पिते जे इन्फेक्शन्स, इन्फ्लेमेशन्स ऐं पिते जी पथरी, जिगर जे हवाले सां इन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। त पिते जे हवाले सां असांखे ॿुधायो त कहिड़े क़िस्म जा इन्फ्लेमेशन्स, इन्फेक्शन्स ऐं उन जा काज़िस ऐं पथरी जेका थिए थी उन जा काज़िस कहिड़ा आहिनि। अदा जेके असां वटि ज़रूरी जेका कॉमन मसइला अचनि था उन में जिगर ऐं पितो ॿई शामिल आहिनि। ठीकु। ऐं जिगर जी तव्हांखे ख़बर आहे त असां वटि जेके बीमारियूं रन पियूं कनि जिन में कारी साई, हेपेटाइटिस बी, सी, ईअं डी ऐं ई ताईं बि आहिनि जेका इन्वॉल्व आहिनि। ठीकु। ऐं हुन में असां कोई डॉक्टर शुरू त असां ए खां था कयूं। जी हा, ए खां वठी डी ताईं सर। ऐं जेकॾहिं ए में पाण अची वञूं त इहा ए वारी कॉमन बीमारी आहे ऐं इहा आहे वाटर बॉर्न डिज़ीज़, यानी पाणीअ मां जेके अचे थी। पाणी जूं बीमारियूं ॿ जेके पाण ते खणी वेठा आहियूं उहा हिकिड़ी वाटर बॉर्न आहिनि, ॿियूं एयर बॉर्न आहिनि। ठीकु। वाटर बॉर्न बीमारियुनि में टाइफाइड बि अचे थी, इहा बि अचे थी हेपेटाइटिस ए, ऐं इहा ॿारनि विचण में कॉमन आहे, यंग्स में बि कॉमन आहे। ऐं परेशान थींदा आहिनि माण्हू ऐं ॾाढी कमज़ोरी महसूसु कंदा आहिनि, पेशाब पीलो थी वेंदो, अखियूं पीलियूं थी वेंदियूं आहिनि, पोइ टाइम सां इहा सभु साइड पाणी थी वेंदी आहे। पर इन में एतिरो नुक़सानु कोन्हे थींदो जिगर खे। ऐं ख़ासि तौर ते पाण जा वीचारा माण्हू एतबार त हुन ते करणु खपे, पर असां वटि घणो करे पीरनि फ़क़ीरनि ॾे वेंदा आहिनि, उते बि चवनि था साई पढ़ायूं था ऐं पोइ छा कंदा आहिनि, यार वण जो टुकड़ा पटे उहे टंगे छॾिया आहिनि कंध में ऐं उहे चवंदा आहिनि बाबा इहे चए दुन खे तव्हांजे अम्बलाइकस खे चूहनि अची माना हाणे तव्हां सही थियो आहे। नेचुरली जॾहिं पाण जो लिवर सुॼियल हूंदो त पेट मथे ते बीठो हूंदो, ऐं काठ जा टुकड़ा आहिनि इहे मथे बीठा हूंदा, इहे जन इस ताईं अची वञनि तॾहिं सही थी वञनि। पर सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त पाण खे पाणी साफ़ माण्हुनि खे ॾियणो पवंदो, जेको अलाए फज़ल सां जो पाकिस्तान पंहिंजो वीचारो हाणे 74-75 में पूरो अची थियो आहे, पर अञा ताईं ॾेई कोन सघिया आहियूं। ऐं उमेद था रखूं अलाह कंदो पंहिंजे जीअरे इहो कमु थी वेंदो। अलाह कंदो त अलाह करे त पाण पंहिंजी तमन्ना या पंहिंजी ख़्वाहिश आहे त इहो थिए, पर ॾिसण में कोन थो अचे त ईंदड़ वक़्त में छो जो हिकिड़ो इहो कोन्हे वाटर बॉर्न डिज़ीज़ में। ठीकु। टाइफाइड बि एग्ज़ैक्टली। अच्छा, इहो टाइफाइड जो हाणे मौसम इहो अचे पियो,
ऐं इन मौसम में वीचारा मरीज़ ईंदा आहिनि असां वटि सर्जरीअ में स्पेसिफिकली पेट फूकियल बुखार पेरिटोनाइटिस चवंदा आहियूं माना पेरिटोनियम हिकिड़ो जे पंहिंजी स्किन आहे न एॾो ई वॾो अंदरि पई आहे लेयर उनजी सोज़िश थी पवंदी आहे ऐं पोइ उन में आंडो फाटी पवंदो आहे मरीज़ साइलेंटली पियो हूंदो आहे बुखार उनखे 27 28 ॾींहंनि खां हलंदो आहे उनखां पोइ अंदरि आंडो जॾहिं फाटी पियो त सम्झ वीचारो क़बर मां निकिरे थो अल्लाह पोइ असीं छा कंदा आहियूं आंडो ॿाहिरि कढी छॾींदा आहियूं घणो करे मथां ज़िंदगी बची पएसि ऐं उन जे करे उनखे जेके तकालीफ़ पहुचंदियूं आहिनि या उनजो सिस्टम जेको हलंदो आहे उनजे माइटनि ते जेको गुज़रंदो आहे उहो बि हिकिड़ो टेरेबल ऐं डेंजरस क़िस्म जो आहे उन सां पंहिंजी जेका शख़्सियत आहे उहा केतिरी मुतासिर थींदी थी केतिरी तकलीफ़ ऐं डिप्रेशन में सर जेकॾहिं तव्हां डॉक्टर आहियो जी सर ऐं सादी तबियत जा फ़क़ीर आहियो त सम्झो तव्हां अधु मरी था अल्लाह अकबर उनखे ॾिसी मरीज़ खे तव्हां अधु मरी था वञो पर छा करियूं उहो ई पाणी जेको पंजाब खां शुरू थो थिए हाणे त अलाह करे मिलेसीं उहो घटरस्तान जो मिलंदो 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 जॾहिं पाण वटि ते अचे थो ऐं पीऊं था पोइ इहा मुसीबत थी थिए ऐं ॾचो थी करे अम्बेबेसिस जंहिंखे डिसेंट्री था चऊं पेचिस जी बीमारी था चऊं उहा बि इन मां पई अचे हाणे वञे सो काॾे वञे अच्छा इन खां पोइ जेका ॿी जंहिं ते हींअर घणे में घणा पैसा ख़र्च करे सभु परेशान थी असांजा वॾा बि हलनि पिया ऐं उनजो नालो आहे जेका घणो करे टंगनि में पैरालाइज़ करे छॾे ऐं उहा बीमारी बि न थी थिए ऐं पोलियो जा असां वैक्सीन पिया पीआरियूं पर असां इहो कोन सम्झो त हिकिड़ो ॿार जो जेको पखानो आहे जंहिंमें उहो निकिरे थो जरासीम पोलियो जो सेबन साल कोन्हे वैक्सीन खे चवनि था ऐं पोलियो वारो इहो जेको निकिरे थो इहो हिकिड़ो 16 ॿारनि खे इन्फेक्टेड करे सघे माना त मल्टीप्लाए करियो न त हिकदमि इहो पोइ मल्टीप्लाए थिए पियो ठीकु आहे सो इन मां जेकर बचंदासीं त अॻिते हलंदासीं न पर ॾिसो पोलियो जे तव्हां मौज़ू खे छेड़ियो आहे पोलियो जो जेकॾहिं इलाजु असां इहो ॾिसूं पिया एतिरनि सालनि खां असां वैक्सीनेशन हुनजी कयूं पिया मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते उन्हनि खे सेलिब्रेट कयूं पिया बजाए इन करण जे असां पाणी जो सिस्टम खे जेकॾहिं बहितर करे छॾियूं असां पंहिंजे सीवरेज जे सिस्टम खे छाकाणि त ओरोफिकल रूट आहे न पोलियो जो त उहो जेकॾहिं असां बहितर करे सघूं उनजे लाइ त असां कंहिं क़िस्म जो पुराणा वीचारा चई विया प्रिवेंशन इज़ बेटर देन ट्रीटमेंट तव्हांजो बचाव जेको आहे इलाज खां कई को गुना बहितर बिल्कुलु ठीकु ऐं उहो बार बार सही चई विया असां वटि ॿारहाड़ीअ में साॻी कमु आहे ॿार नंढे जो स्टूल पास कराईंदासीं ॿाहिरि जिते सभु वेठा आहिनि उन में मखियूं वेहनि उहे खाधे ते जो किरनि उन मां असां इन्फेक्शन खणी अचूं बिल्कुलु ठीकु हाणे इहो सॼो सिस्टम जेको आहे उन में न सुधारो आयो अच्छा ॿी पॉपुलेशन पाण जी एतिरी थी वई आहे जो उनखे सम्झाए को कंट्रोल करे को ॿुधाए उहो आहे ई कोन्हे सर रोज़गार कोन्हे कम कोन्हनि त पोइ भला पॉपुलेशन ई वधंदी अच्छा उन रोज़गार वधण खां में बि पाण जो वॾो हथु आहे पाण जो हथु इन हद ताईं हथु आहे त पाण उनखे रोज़गार फ़राहम कयो ई कोन फॉर एग्ज़ाम्पल ऐं माफ़ी थो चाहियां ऐं पाण उन ई पार्टी जो माण्हू आहियां पीपल्स पार्टी जो हिते तव्हां रस्ते ते ॾिसंदो मायूं बीठियूं आहिनि जेके मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जट जहिड़ो माण्हू थी कोन थो सघे ऐं उन जे नाले ते 5000 रुपया पिनण लाइ राति सॼी बीठियूं आहिनि ॿिए ॾींहुं सुबुह ताईं बीठियूं आहिनि ठीकु आहे यार तव्हां ख़ुदा जे वास्ते हिकिड़ो नंढड़ो कारखानो खोले छॾियो जेको माचीस बाकस ठाहींदो हुजे त बि उन्हनि जो रिज़्क हिकिड़ो सिस्टम थी वञे हलाल हली वञे अफ़ज़ल साहिबु ॾाढो अफ़सोस थो थिए जॾहिं इन इहा तस्वीर असां ॾिसूं था ऐं पोइ असांखे इहो महसूसु थो थिए त बजाए जो असांजी क़ौम को बहितर कमु करे हू पिन ते शुरू थो थिए उन सिस्टम हिकिड़ो वीचारो हिकिड़ो पुटु पीउ हुनखे पैसा ॾींदो हथ में हीअं करे वठंदो असांजो पंहिंजो दोस्त आहे ठीकु आहे ऐं चीफ सेक्रेटरी बि रहियो सिद्दीक़ मेमण साहिबु माशाअल्लाह अच्छा जॾहिं उन पीउ खे पैसा ॾींदो तॾहिं हेठां हथु करे हीअं ॾींदो त तूं मुंहिंजे मां साईं तव्हां भला मथां ॾियणु खपनि पैसा हेठां पियो ॾियो चई सॼी उमिरि हुन मथे खां ॾिनो आहे ऐं हुनखे इहो अहसासु नथो ॾियणु चाहियां त आऊं तोखे पियो ॾियां अॼु बि सोचियां थो त आऊं पियो हिन खां वठां सुभाणे अल्लाह तव्हां जेकॾहिं सोचींदो इहो वेही पोइ त सही थींदो सर सिद्दीक़ साहिबु असांजा डॉक्टर बि रहिया आहिनि मुंहिंजो ख़्यालु आहे 81 जी 82 जी बैच जा आहिनि ऐं उन में असांजा जेके डॉक्टर्स जेके हिन बैच जा अज़ीज़ लगारी साहिबु अल्ताफ़ टालपुर साहिबु शहज़ाद लगारी शफ़ीक़ रहमान इहो साॻियो ग्रुप रहियो आहे सिद्दीक़ साहिबु तव्हांखे सलाम आहे सो इहो भाईजान तव्हांखे ॿुधाए पियो ईअं घणियूं घणियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां बहितर करे सघो था पर इत्तफ़ाक़ सां पाण जो वक़्तु पाण पूरो मुंहिंजो त थी वियो तोखे अलाह सां हयाती ॾे सिहत ॾेई ऐं उहो हले पियो जेको हुन में जो आहे त असां कयो ई कोन अलाह तव्हांखे ज़िंदगी ॾे उन में बहितरी अची वेंदी माण्हू ॾिसे
हाणे जिगर खे इन खां पोइ ॿियो हिकिड़ो अॼुकल्ह जेको तव्हां बि नालो हींअर थोरी देरि अॻु में वरितो, उन जो नालो आहे फैटी लिवर। ठीकु। जॾहिं बि हिकिड़ी मशीन असां वटि पई आहे अल्ट्रासाउंड जी, इहो अल्ट्रासाउंड पहिरीं जेको हैदराबाद में मूं ॾिठो तालीम में, उहो निमरा में कैंसर वार्ड चवंदा हुन में मिलंदो। ठीकु। ऐं उहो खणी आयो मुनीर सिद्दीकी साहिबु, उहो बि हिकिड़ो सुठे मर्तबे जो माण्हू हो। बेशक। ऐं मुनीर साहिबु खणी आयो, उन चयो त कैंसर वारनि खां पैसो न आहे वठिणो, हिननि खां वठिणो ई न आहे, छो जो इन्हनि खे छा कबो, हिननि खां वठी जेके अॻे ई कमु लथो पियो आहे, इहो हुकूमत जो कमु आहे त हुनखे प्रोवाइड करे मानी ऐं उहो बहितर थिए। अल्ट्रासाउंड पहिरीं उते ॾिठोसीं, उहो जॾहिं अल्ट्रासाउंड आयो, उन जॾहिं अल्ट्रासाउंड कयो तॾहिं चई तोखे फैटी लिवर आहे, चर्बी चढ़ी पई आहे। हाणे उहो पेशेंट वीचारो परेशान पियो डोड़े, मूंखे चर्बी थी वई आहे, हाणे लाइ छा थींदो यार। तक़रीबन 70% जे बि रिवर्सेबल आहे, पाण ई ठीकु थी वेंदो आहे। तव्हां सिर्फ़ु कार्बोहाइड्रेट खे न पर चर्बीअ खे छॾे करे बहितरी कयो, शुगर कंट्रोल करियो, ब्लड प्रेशर कंट्रोल कयो, ॿियूं शयूं बहितर कयो, ऑटोमेटिकली सही थी वेंदो। ठीकु। ऐं उनखे तव्हांखे एक्सरसाइज़ कयो, ज़रूरत ई कान्हे। ऐं स्पेसिफिक अञा ताईं का ड्रग निकिती बि कोन्हे जेका हुनखे स्पेसिफिकली राउंड टू फ्रॉम 0 to 10 वरी 10 to 0 खणी अचे, अहिड़ी का आई कान्हे। अफ़ज़ल साहब, अक्सर करे जेका अल्ट्रासाउंड जी रिपोर्ट असांजी नज़र मां गुज़रे थी, एज़ अ डॉक्टर तव्हांजी ज़रूरु गुज़रंदी हूंदी, मुंहिंजे बि एक्सपीरियंस सां जॾहिं अल्ट्रासाउंड जी रिपोर्ट गुज़रे थी त हर मरीज़ खे घणो करे मेजॉरिटी ऑफ द पेशेंट्स जेके अल्ट्रासाउंड कराइनि था उन्हनि खे फैटी लिवर आहे, त इहो इन जो कारण छा? अच्छा सर, हिकिड़ो इहो फैटी माफ़ कजो, तव्हां खणी वञे तव्हां जेके ॾिसंदो अल्ट्रासाउंड में किडनीज़ जो अल्ट्रासाउंड जेको लिखनि था, मिनिमल हाइड्रोनेफ्रोसिस, ग्रेड 3 डिज़ीज़, ग्रेड 2 डिज़ीज़, हुन माॻे साह ई कढियो छॾीनि। मरीज़नि अचे साईं मुंहिंजी गुर्दनि जो हीअं थी वियो, हूअं थी वियो, यार ॿियूं बि इलाही शयूं आहिनि। प्रोटीन जी एल्ब्यूमिन आहे, किडनी जो फंक्शन टेस्ट आहे, कई शयूं, उन खां पोइ ई माण्हुनि खे किडनी जो कुझु चए, पर ॼाण खे करे कुझु नथो सघिजे। ऐं ॿी बि हिते मज़े ई तो ॻाल्हि ॿुधाए छॾियां, कराचीअ में आहिनि, पंजाब जे कुझु हिसनि में आहिनि, वरी थी अचे मुंहिंजे पढ़ाई जी ॻाल्हि, स्पेसिफिक ओनली अल्ट्रासाउंड जो सोनोग्राफी हिकिड़े पोर्शन जे अल्ट्रासाउंड जी मैक्सिमम पढ़ाई वारा माण्हू पाण वटि घटि आहिनि। गुड। उनजे करे ई पाण हिन ॾचे में फासूं था। जे फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो जेको पाण वटि जेका थोरी घणी तालीम जंहिंजी आहे, जेको असां 70% चई था चऊं, उहो कॉलेज ऑफ फिजिक्स सर्जन पाकिस्तान आहे, FCPS कयल आहे उनजी, त उन में माण्हू चए थो यार इहो बहितर आहे। पाण गुफ़्तगू खे जारी रखंदासीं, मूंखे ब्रेक लाइ चयो पियो वञे, नंढड़ी हिकिड़ी ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त पाण हिन गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साईअ खां ॿियो दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर अफ़ज़ल जुनेजो साहिबु। अफ़ज़ल साहिबु, हाणे असल में प्रिवेंटिव मेयर्स ते त असां ॻाल्हाईंदासीं, पर असां इहो ज़रूरु चाहींदासीं त कहिड़ा मतिलबु सबब आहिनि जिन सां इहे बीमारियूं असांजूं थियनि थियूं? अदा पहिरीं त असां पथरी जो बि हिकिड़ो, पिते जी पथरी जो बि हिकिड़ो असां ॾिसूं पिया त प्रिवेलिंग जेका सिचुएशन आहे उन में घणा माण्हू, ख़ासि तौर ते ख़वातीन खे पिते जी पथरी जी शिकायत आहे। हाणे अदा तक़रीबन मेल फीमेल रेशो इक्वल पइजी वियो आहे, बराबरि थी वियो। अॻे असीं ज़माने में इहो चवंदा हुआसीं त फीमेल में घणी आहे, फैटी आहे, 40 आहे, फर्टाइल आहे, 4-5 खनि शयूं चवंदा हुआसीं, जेके फैक्टर्स आहिनि जेके प्रॉबेबली इहो करे सघनि था। पर हाणे जेको जॾहिं खां असांखे ख़बर पई आहे त टोटल लिपिड प्रोफाइल छा आहे, चर्बी छा आहे, उनखे ॻाइण जूं दवाऊं शुरू कयूं हुआसीं, कोलेस्ट्रॉल खे घटि करण जूं दवाऊं शुरू कयूं हुआसीं, त उहे निकिरनि थियूं अची बाइल मां हेठि। ऐं मेल बि वीचारो साॻी जो साॻी जेको मुस्तक़िल दवाई खाए पियो 5-6 महीने खां, इन में इन्वॉल्व थी वञे थो। अॻे ॿी हिकिड़ी असां ॻाल्हि चवंदा हुआसीं त इहा अर्बन में, माना शहरनि में वधीक आहे बनस्पत ॿारहाड़ीअ जी। असां वटि साईं अज़हर साहिबु हूंदो, मरहूम अल्लाह जन्नत नसीब करे, सर्जन, ऐं उन वटि घणो करे उर्दू स्पीकिंग लेडीज़ ईंदी हुयूं। ऐं पहले मुझे पिते में चपके उठ रहे थे, फिर मुझे देखा मिर्ज़ा साहब ने, अभी अज़हर साहब के पास आई हूँ और मुझे पिते में पत्थर हो गए, ऐं उहो घणो करे करेक्ट हूंदो हो। तॾहिं रिपोर्टूं मुश्किल हुयूं, अल्ट्रासाउंड कोन हो, जीअं अल्ट्रासाउंड जी सवेर ॻाल्हि पे कईसूं त उन में मिलणु मुश्किल हो, पर हाणे उहो तक़रीबन इक्वल टू पहुतो आहे। ऐं जंहिं बि माण्हूअ खे मथे पेट जे हिसे में, ख़ासि तौर ते साॼे पासे
ऐं जेका असांजी फणी आहे जंहिंखे स्केपुला चऊं था उनजे लोअर एंगल ताईं सूरु वञे थो त असां सस्पिशियस था करियूं त इहो प्रॉबेबली पिते मां पियो थिए। ऐं पिते जो सूरु जेको पहिरीं प्रेज़ेंटेशन करे थो उनखे चइबो आहे बिलियरी कोलिक। बिलियरी कोलिक मां मुराद आहे त असांखे सूरु थियो, असांखे वरी थोरी देरि रिलीफ मिलियो, वरी सूरु थियो, वरी रिलीफ मिलियो, छो ख़ाली कोल वांगुरु आहे, अंडे वांगुरु आहे, इंटेस्टाइन वांगुरु आहे, त हुन में कंट्रेक्शन फॉलोड बाय रिलैक्सेशन उहा हले थी, उहो सूरु प्रोड्यूस करे थी। ऐं जेको इहो सूरु पिते जो आहे, असांजे जिस्म में हिकिड़ो नर्वस सिस्टम आहे जेको असांजे कंट्रोल में आहे, उनखे सोमेटिक नर्वस सिस्टम था चवनि। ऐं ॿियो जेको नर्वस सिस्टम आहे उनखे चओ ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम, जेको असांजे हथ में कोन्हे, अलाह जे में आहे। उहो ॿिनि हिसनि में डिवाइड थिए थो, हिकिड़ो सिंपैथेटिक, ॿियो पैरासिंपैथेटिक। सिंपैथेटिक जी सप्लाई सॼी इंटेस्टाइन जी ऐं बिलियरी ट्रैक जो पेन जी जेका रोटेशन रूट आहे उहा सिंपैथेटिक आहे। जॾहिं उहा थिए थी तॾहिं दिलि जो धड़कन जो वधणु, पसीनो अचणु, नोज़िया ऐं उल्टी माना उल्टी जो महसूसु थियणु, उल्टी थियणु, इहे सभु इन सां गॾु सिम्पटम गॾु शुरू थियनि था। ऐं उनखे माण्हू ॾिसी को हिकिड़ो चई सघे थो त इहो हिन जे करे सूरु आहे, हिन जे करे मसइलो थिए पियो। उनखां सवाइ पेट भरे जेकॾहिं खाधो खाधो आहे, चर्बी आहे या ॿी का शइ आहे, त असांजो बाइल जेको आहे उहो जमा थो अची थिए पिते में। ऐं बाइल हिकिड़ो को पित्त कान्हे, पर उन में घणे में घणो पाणी पियो आहे। पोइ हिकिड़ा बाइल साल्ट आहिनि जेके चर्बीअ खे जज़ब करण में मदद कनि, बाइल एसिड आहिनि, थोरो म्यूकस आहे, ऐं कुझु इलेक्ट्रोलाइट्स आहिनि, इहे सभु हिन में पिया आहिनि। 50 ml पिया आहिनि। जॾहिं असां फैटी मानी खाऊं था त इहे इंटेस्टाइन में किरनि था, इहे इंटेस्टाइन में एब्ज़ॉर्ब थियनि, ऐं घणो करे विटामिन A, D ऐं E वारो पोर्शन आहे जेको फैट सॉल्यूबल विटामिन आहिनि, ऐं उहे एब्ज़ॉर्ब था थियनि ऐं बहितरी थी थिए। पर हाणे जेकॾहिं उहो उते मुस्तक़िल प्रॉब्लम कनि ऐं सूरु थी असांखे हिते, त असां चई सघूं था यार इहो बिलियरी कोलिक आहे। हाणे हिते ॻाल्हि कोन बीठी पिते जी, असां गोरियूं खाधियूं, सूर जी दवा वरितीसूं, उन ॾींहुं को यार राति मूं दावत खाधी हुई, घणो करे असां वटि त इहो ई आहे त पटालू खाई खाई मूं मस मुर्गी बचाई आहे, त उहो वीचारे खाधो ऐं पेट में सूरु थियो ऐं हुनखे मसइलो लॻो, हुन सही थी वियो, छॾे ॾिनई। ऐं नेक्स्ट टाइम हुनखे बिलियरी कोलिक सां गॾु, सूर सां गॾु हिन साॻी हफ़्ते सख़्तु सूरु, हल्को टेम्परेचर प्लस माइनस ऐं मूवमेंट ते खग ते सूरु, इहो शुरू थियो। ऐं दैट इज़ नॉन एज़ अक्यूट कोलिसिस्टाइटिस। अक्यूट कोलिसिस्टाइटिस में मरीज़ वीचारो हले पियो, सुयूं सूर जूं हणाई, दवा जो कुझु वरितई ऐं बहितर थी वियो, ऐं कुझु ॾींहुं हली वियो, वरी 2-3 महीननि खां पोइ वरी उनखे सूरु थी पियो। ऐं उनखे असां चऊं था यार इहो क्रॉनिक कोलिसिस्टाइटिस 6 महीननि खां मथे, हफ़्तनि खां मथे रहियो ऐं ॾचो कयईं, उहो सूरु थी पियो आहे। पर इते बि अञा जिंद कोन थी छुटे, उन मुंहं ते जॾहिं पथर फासे थो तॾहिं पोयां पित्त जेको 50 ml जो हो 150 ml जो वॾो थियो पए, अंदरि म्यूकस जमा थियो वञे, ऐं उनखे असां वरी अंग्रेज़ी में चवंदा आहियूं म्यूकोसील। हिते बि कुझु सुख जी ॻाल्हि आहे, उहो म्यूकोसील वरी कन्वर्ट थो थी वञे पस में, ऐं उनखे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं एम्पायमा गाल ब्लैडर, माना अंदरि एम्पायमा हुजे। उहो टॉक्सिक सिस्टम आहे, वेरी सीवियर, वेरी पेनफुल, विथ अ माइल्ड, माना वधीक सख़्तु आहे। ऐं थोरी जेका आहे असांजी टिंज पीलाइट जी अखि ते अचणु शुरू थी थिए, खाधो खाई कोन, टेम्परेचर थिए थो ऐं ब्लड प्रेशर फ्लक्चुएट करे थो। सिंपैथेटिक सिस्टम वारो सॼो जेको सिस्टम आहे उहो वधीक एग्रीवेट थो थिए, त उन वक़्तु माण्हू वॾी परेशानी में हूंदो आहे। ऐं उन ई खे पोइ वरी वीचारा असां वटि जेको स्टेज अचनि था मेजॉरिटी, उहे एम्पायमा गाल ब्लैडर सां अचनि था। ऐं जॾहिं एम्पायमा गाल ब्लैडर सां पेशेंट सीवियरिटी आहे, तॾहिं उन में इंडिकेशन सर्जरी जो कोन्हे त तव्हां टिप ॾेई हिकदमि सर्जरी करियो। तव्हां कंहिं बि हॉस्पिटल में वेंदा त उनखे सुई विझंदा आहिनि, उन सुईअ में हिकिड़ी नंढड़ी नाली रखी ऐं पस कढंदा आहिनि, तंहिंजे करे सूरु उनखे छॾे वेंदो आहे, पेशेंट सही थींदो आहे। पोइ 15 खां 3 हफ़्तनि जे अंदरि हुनजी लेप्रोस्कोपिक जा ॿी का बि कोई माना पॉलीसिस्टेक्टोमी माना पिते खे कढिजे, अल्टीमेटली ट्रीटमेंट उहा आहे। थी सघे थो अॻिते हली करे रीसेंट एडवांसिस में का नई शइ अची वञे, पर जेकॾहिं को पेशेंट दवाउनि में नथो ऑपरेशन कराए सघे, डायबिटीज़ में त इंडिकेटर आहे त तव्हां जल्द अज़ जल्द करायो। त इन दीज़ केसिस दवाऊं आहिनि जेके ॾींदा आहिनि, पर उनजा साइड इफेक्ट घणा आहिनि ऐं बहितरी घटि आहे। सो असांखे उनखे अल्टीमेटली
रन करिणो पवंदो आहे सर्जरी प्रोसीजर जे लाइ। ठीकु ऐं सर्जरीअ में जो गोल्ड स्टैंडर्ड जेको आहे गाल ब्लैडर लाइ उहो लेप्रोस्कोपिक कोलिसिस्टेक्टोमी आहे साॻी कोलिसिस्टेक्टोमी, माना पितो कढणु आहे। सिर्फ़ु हुन में इहा आहे त चीरो थो अचे, हिन में सोराखनि जे ज़रूरु अंदरि थो वञे। ऐं हिन जो जेको मौजूदु हो उहो सर्जरीअ जो असांजो प्रोफेसर हो ऐं उन जी किताबु आहे सर्जरी बेल लव आहे, ईअं साॻी उन जी किताबु आहे। उन किताब में जॾहिं हुन पहिरीं दफ़ा केस इंग्लैंड में प्रेज़ेंट थियो त लेप्रोस्कोपिक कोली करियूं या न करियूं, त हुन चयो हिकदमि करियो। तॾहिं माण्हू हुनखे चयो तो अञा कुझु ई कोन कयो, चयो त हिकदमि करियो। चई त प्रोसीजर जेको आहे अंदरि वञण जो एब्डामन में उहो डिफरेंट आहे, पर सर्जरी साॻी आहे ऐं तव्हां हुनखे जेको आहे सर्जरी करे सघो था। तंहिंजे करे हुनखे सेफली पोइ वरी कुझु अरसे खां पोइ माण्हू आया, उन्हनि चयो त असां हिते सोराख था करियूं 4, उन्हनि जा बि कुझु निशान ॾिसण में अचनि। सही। त असां छा मुख़्तलिफ़ रूट्स जे थ्रू हुनखे पिते कढी सघूं था? चई हा, नेचुरल ऑरिफिसिस, ठीकु, माना मुंहुं मां कढी सघो था, जनाटर ट्रैक्ट मां कढी सघो था, मुख़्तलिफ़ जॻह तां जिते सोराख ई न ॾिसण में अचे ऐं तव्हां पितो रिमूव करियो। उनजा कॉम्प्लिकेशन अलबत्ता पंहिंजा आहिनि, मिनिमम आहिनि, पर विथ एक्सपीरियंस एंड तजुर्बेकार में तमामु घटि आहिनि ऐं पेशेंट घणो करे 10 ॾींहंनि में 15 ॾींहंनि में बिल्कुलु सेट थी सघे थो। हूअं त 3-4 ॾींहं में मोबाइल थी सघे थो, बहितर थी सघे थो ऐं अलाह साईं हुनखे वधीक सिहत आफ़ियत ॾियो। न मतिलबु सर्जरी जेकॾहिं असां सर्जरी जी ॻाल्हि कयूं था त उनजा पंहिंजा कॉम्प्लिकेशन्स पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि, एनेस्थीसिया जा पंहिंजा कॉम्प्लिकेशन्स पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि, पर हिन वक़्तु एतिरी सेफ एनेस्थीसिया ऐं सर्जरी आहे जो जेतिरो मिनिमम असां इन जा इफेक्ट करे सघूं था उहो मिनिमम करे चुका आहियूं। हा, हींअर जेका लिस्ट आहे सर्जरीअ जी, यानी डेली सर्जरी जेका लिस्ट थिए थी, गवर्नमेंट हॉस्पिटल जी ॻाल्हि थो करियां, जेकॾहिं 12 जी केसिस आहिनि त हुन में 4-5 कोलिसिस्टेक्टोमी। ठीकु, पोइ ओपन केयर करे या जेको कॉमनली। अच्छा, हाणे मूंखे इहो ॿुधायो त इहो जेको सूर आहे या इन्फेक्शन आहे या एम्पाइमा आहे, इहो सिर्फ़ु पथरी जे करे थिए थो या कुझु ॿिया बि कारण, को इन्फेक्शन हुजे, को बैक्टीरियल साईं? जॾहिं हुन अंदरि फ्लूइड भरिजी थो वञे ऐं हुनजे मुंहं ते नालीअ जे सिस्टिक डक्ट जेको आहे उते हिकिड़ो नओं ओपनिंग डिप्रेशन थींदी आहे, हुनखे हार्टमैन पाउच चवंदा आहियूं। ऐं हुन हार्टमैन पाउच में जॾहिं पथर थो फासे, पोयां पितो फूकिजे थो त नेचुरली पेन थियणो आहे, कंट्रेक्शन थींदियूं, पुश थी सघंदो कोन अॻिते। खाधो जॾहिं तव्हां चर्बी वारे को माण्हू केरु बि मरीज़ खाईंदो त उहो पाइल हेठि निकिरंदो कोन ऐं फूक उते महसूसु। सही। अच्छा, कुझु माण्हुनि जो चवणु इहो आहे त जहिड़े नमूने सां पाणी असां किडनी में या गुर्दनि में जेकॾहिं पथरी हुजे थी या मसाने में या यूरेटर में नाली जेका आहे उन में जेकॾहिं पथरी थिए थी ऐं उनजी पथरी जेकॾहिं साइज़ नंढी आहे त पाणी घणे पीअण सां या कुझु दवाऊं खाइण सां इहा पथरी निकिरी थी वञे, त छा इन पिते मां या गाल ब्लेडर मां पथरी निकिरण जे लाइ कुझु दवाउनि जो इस्तेमालु करे सघिजे थो, उहा पथरी दवाउनि जे रस्ते निकिरी सघे? पहिरीं त पाण किडनीअ तां सुठी ॻाल्हि कई, प्रिवेंशन जे लाइ पाणी तमामु सही आहे। ठीकु, माना तव्हां पाणी घणो पीअंदा, कंसंट्रेशन घटि थींदी, स्टोन थियण जा चांसिस स्टोन आहिनि हिकिड़ा जेके अल्कलाइन यूरिन में थियनि, ॿिए एसिडिक में थियनि, के मेटाबॉलिक स्टोन आहिनि, मुख़्तलिफ़ स्टोन आहिनि किडनीअ जा। अच्छा, पाणी पीअण सां त असां पंहिंजी किडनीज़ खे पथरी खां बचायूं था न, पर जेकॾहिं उहो साइज़ ते बि डिपेंड थो करे। साइज़ केतिरी आहे, जेके 1 सेंटीमीटर जी साइज़ आहे त उहो किडनीअ खां कोन निकिरंदो आहे, उनखे कोन को मिलीमीटर्स में जेकॾहिं आहे त पोइ निकिरी सघे थो। इन ई नमूने सां गाल ब्लेडर में का स्पेसिफिक कोन्हे, सिर्फ़ु डाइट आहे त फैटी डाइट न वठो, केयर करियो पंहिंजो। ऐं ॿियूं ड्रग्स बि आहिनि कुझु जेके हिनखे डिज़ोल्व कनि थियूं, पर उनजा रिज़ल्ट एतिरा सुठा कोन्हे ऐं उन्हनि में वक़्तु थो लॻे तमामु घणो। तव्हांखे बार अल्ट्रासाउंड, बार इन्वेस्टिगेशन, बार हुन ते वञिणो थो पए। ऐं हिकिड़े दफ़ो घणा दफ़ा ईअं थियो त पितो कढण जे बजाए सिर्फ़ु स्टोन खे कढी वरितो ॿाहिरि, कोलिसिस्टेक्टोमी जंहिंखे चइजे, हुन में स्टोन रिमूव करे छॾियऊं, माना पितो खोले अंदरि पथर कढी वरितऊं, पर विदिन 3 to 4 वीक पथर वरी ठही वियो। छो मेन जेका पैथोजेनेसिस आहे, जेको प्रॉब्लम आहे अंदरि, उहो उते ई बीठो हो ऐं उन वरी स्टोन ठाहे छॾिया। ठीकु आहे। सो असांखे इहो स्पेसिफिक का ट्रीटमेंट आहे यार, अहिड़ी का किताब में अञा छो असां जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं हींअर त असां चवंदासीं एविडेंस बेस कहिड़ी आहे, माना हींअर जेके दुनिया जा बहितरीन किताब या लिटरेचर या सभु उहो छा थो चए, असांखे उनखे फॉलो करिणो आहे, न की अफ़ज़ल खे फॉलो करिणो। सही। हाणे इन ऑपरेशन जे हवाले सां, लेप्कोली जे हवाले सां असां थोरी गुफ़्तगू कयूं था, पर आउं थोरो हींअर टॉपिक खां हटां थो। तव्हां डॉक्टर मुनीर सिद्दीकी साहिब जी ॻाल्हि कई, लेजेंडरी असांजी जेका शख़्सियत आहे डॉक्टरनि जे हिसाब सां, ऐं
साईं जी घरवारी जो बि ज़िक्र करणु चाहींदुसि, छाकाणि त हेॾी वॾी गायनाकोलॉजिस्ट असांजे कॉलेज जी रही, त उनजो जेकॾहिं थोरो ज़िक्र तव्हां करे छॾियो त तव्हांजी महिरबानी। अदा मैडम सम्झो असांजी माउ वांगुरु आहे, बिल्कुलु पुफी बि थी हिकिड़े रिश्ते में, साईं कमर ज़मान शाह जी भेण, सिस्टर, ऐं उन खां पोइ असांजो नवीद कमर ऐं नदीम कमर इन्हनि जी पुफी, माना असांजी जहिड़ी पुफी, ऐं हार्ड वर्किंग लेडी, ऐं घणनि गायनोकोलॉजिस्ट खे हिते ट्रेन करण वारी। अॼु आउं इम्तिहान में वेठो हुअसि CPSP जे, उते 2 डॉक्टराणियूं वेठियूं, उन्हनि मां डॉक्टर वेठी डॉक्टर राहिल सिकंदर, उन जो आउं मैडम जी स्टूडेंट रही आहे, ऐं वाहिद लेडी हुई। अॼुकल्ह असांजो रूटीन चेंज आहे, राति जे 3 बजे ऑपरेशन थिएटर में बीठी आहे, कंहिं जूनियर खे ज़रूरत पए त उनजी हेल्प करणु, पढ़ाइणु, सम्झाइणु, छो जो यार ही गायनी आसपास जेको मसइलो अथव न, इहो वेरी इम्पोर्टेंट पंहिंजी कंट्रीअ में आहे। बिल्कुलु सही। ऐं वॾो ज़िंदगी हिकिड़े जी ज़िंदगी असां 2 रूहनि सां मुक़ाबिलो पियो हले। बिल्कुलु ठीकु। उन ते इहे माण्हू हुआ जेके पंहिंजी ॾात ॾेई विया, कंहिं खे सेखारे विया, आख़िर ताईं मैडम हिते कमु कंदी रही, उनजी हेल्प कंदी रही, ऐं सचा माण्हू हुआ। हिते अची वञो तव्हां साईं अधीअ घर पुफीअ घर वारे जे वटि, त ॾिसो न, हुन हिते कैंसर वार्ड पहिरियों हिते ठाही, एस्टेब्लिश कई, ऐं को बि अहिड़ो माण्हू कोन हो जो मरीज़ खां कैंसर वारे खां पैसा वठे। प्लेज़ेंटा मैडम खां, जेके प्लेज़ेंटा चइबो आहे रहम खे। सर पाण में गुफ़्तगू थोरो अॻिते ज़रूरु वधाईंदासीं, छाकाणि त इहे लेजेंडरी असांजियूं शख़्सियतूं आहिनि, उन्हनि जे लाइ थोरो ट्रिब्यूट जेकॾहिं उन्हनि खे ज़रूरी आहे त असांजे लाइ बि राहत जो सबबु बणिबो। पर मूंखे नंढड़ी ब्रेक लाइ चयो पियो वञे, ब्रेक खां वापसि ईंदासीं त थोरो ज़रूरु इन्हनि शख़्सियतुनि ते ॻाल्हाईंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई, जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं, ऐं असां गुफ़्तगू कयूं पिया अॼु पिते ऐं जिगर जी बीमारियुनि जे हवाले सां। असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर अफ़ज़ल जूनेजो साहब। असांजे हिन प्रोग्राम जो जेको फॉर्मेट आहे उहो इहो ई आहे त बीमारियुनि जे हवाले सां जेकी बीमारियूं आहिनि उन्हनि ते जेका अवेयरनेस आहे उहा तव्हां ताईं, करंट अवेयरनेस जेका बि आहे उहा तव्हां ताईं पहुचायूं, ऐं गॾोगॾु मक़सदु जेको आहे उहो इहो ई आहे त इन्हनि बीमारियुनि खां असां पंहिंजो पाण खे कहिड़े तरीक़े सां बचाए सघूं था, छाकाणि त इहे बीमारियूं असां थियण ई न ॾियूं। उन जे हवाले सां असां गुफ़्तगू कंदा आहियूं त कहिड़ा प्रिवेंटिव मेयर्स आहिनि, कहिड़ियूं बचाव जूं तरीक़ेकार आहिनि, उन्हनि जे हवाले सां तव्हां ताईं उहा अवेयरनेस पहुचायूं ताकी असां हिन मुआशरे खे सिहतमंद रखी सघूं। इंशाअल्लाह ताला हिन प्रोग्राम में असां इहो बि कंदासीं त असांजो हेल्थ जे हवाले सां, सिहत जे हवाले सां जेके लेजेंडरी शख़्सियात आहिनि, जेके प्रोफेसर्स आहिनि, जिन पंहिंजे शोबे में बहितरीन खां बहितरीन कमु कयो, उन्हनि खे ट्रिब्यूट बि असां कोशिशि कंदासीं हिन प्रोग्राम में असां ॾींदा रहूं। डॉक्टर साहब, हिकिड़ो मूं जीअं इंट्रोडक्शन में चयो त वाइस चांसलर्स जे हवाले सां असांखे घणी ॻाल्हियूं ॿुधण में पियूं अचनि त हिन वक़्तु जेको वाइस चांसलर्स सर्च कमेटियूं ठाहियूं वेंदियूं, वाइस चांसलर जे क्राइटेरिया खे कहिड़े तरीक़े सां रखियो वेंदो, कहिड़ा तरीक़ा हुजणु खपनि। ऐं ज़रूरु तव्हां खां चाहींदुसि त तव्हां रिटायर्ड प्रोफेसर आहियो, तव्हां इन ते असांखे थोरो ज़रूरु असांखे ॿुधायो त कहिड़ी क्राइटेरिया हुजणु खपे, छाकाणि त हीअ जेके इदारा असांजा इंस्टीट्यूशन्स आहिनि उन्हनि मां एतिरा जेके माण्हू डिग्रियूं हासिलु करे, इल्मु हासिलु करे, तालीम हासिलु करे निकिरनि था, त उन्हनि जे लाइ हिकिड़ो सुठो एजुकेशनिस्ट, हिकिड़ो सुठो एडमिनिस्ट्रेटर हुजणु घुरिजे। साईं मिस्टर स्टीव आईफोन जो मौजूदु हो, हिकिड़ी यूनिवर्सिटीअ में वियो के कन्वोकेशन, चई मौत बि ज़रूरी आहे ऐं रिटायरमेंट बि ज़रूरी आहे, पर आउं चाहियां थो त मुंहिंजी जॻह ते मूंखां बहितर शख़्स अचे। ज़बरदस्त। कार्सिनोमा ऑफ लंग हो, कैंसर हुअसि पिपड़ जी, आख़िरी वक़्त ताईं मिस्टर स्टीव कमु कंदो रहियो। सेक्रेटरीज़ हुन ते पंहिंजे मुड़ु ज़िंदगी आई कोन्हे, ऐं पंहिंजो सॼो इहो मिशन जेको आहे हिते ॾेई छॾियां, कंदी वयूं, ऐं लास्टली ही जस्ट ड्रॉप फ्रॉम द चेयर एंड ही डाइड। राइट। असांखां वॾा आहिनि साईं वाइस, असांखे इहो चवणु त भई छा थो चए चीफ मिनिस्टर, असांजो वॾो आहे, हुन ते सूर, हुन ते सभु तमामु घणा सिस्टम हुन सां गॾु आहिनि। सही। पर असां एज़ अ प्रोफेसर, ओल्ड पुराणो प्रोफेसर, इहा चवणु था चाहियूं त 2 शयूं इम्पोर्टेंट आहिनि वाइस चांसलर में। सही। हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटर, हिकिड़ो एजुकेटर। मूंखे ख़बर न आहे त बेस ऑप्शन जेको हींअर साईं जे ज़हन में आहे
उहो एडमिनिस्ट्रेटर वारो आहे, एड्यूकेटर वारो कोन्हे। सही। जेकॾहिं ॿिन्हिनि खे गॾु खणी हलंदा, एडमिनिस्ट्रेटर बि सुठो हुजे, साईं जेको CSS ऑफिसर पियो चए, या ॿिया के जेके सभु बिल्कुलु हूंदा सुठा एडमिनिस्ट्रेटर, डिफरेंट कैडर्स जे हवाले सां ॻाल्हियूं पर कैटेगरीज़ वाइज़ एड्यूकेटर बि हुजणु ज़रूरी आहे। ऐं सॼी दुनिया में इहे ॿिन्हिनि शयुनि ते इम्पोर्टेंस ॾिनी हूंदी आहे त हीउ केरु एड्यूकेटर आहे, केरु फलाणो आहे। असां वटि साईं तालीम जो मिनिस्टर आहे, तमामु सुठे क़िस्म जो माण्हू आहे, शाइराना आहे, नॉलेज बि ॾाढी सुठी अथसि। उन ॾींहुं साईं बि इहा ई ॻाल्हि पे कई त भई जेको आहे सो वाइस चांसलर हीअं था कनि, हूअं था कनि। यार हिन जेके बि खणो उन में 2 इहे ॻाल्हियूं ज़रूरु ॾिसो त कीअं आहे। ऐं हींअर जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी आहे, उन जेको वाइस चांसलर आहे, उन जेकॾहिं तव्हां हींअर ॾिसंदा उन एतिरो अब्रप्टली वर्क कयो आहे। सही। नयनि मेडिकल कॉलेज ते, कंस्ट्रक्शन ते, एड्यूकेशन ते, ॿिए सुधारे ते, जेको आऊं नथो सम्झां कंहिं घणे माण्हुनि कयो हूंदो। पर हिननि खे पंहिंजो पाण बिल्कुलु सोचणु खपे हिन ॻाल्हि ते। सो सॼे पाकिस्तान में आऊं बिलोंग टू द साईं पाण बि हींअर वाइस चांसलर साहिबु हो बिल्कुलु हिन में CPSP जे फंक्शन में। उनजी कंहिं बि वाइस चांसलर वटि इहो सिस्टम कोन्हे जेको पाण वटि आहे त हीअं थियणु खपे। सही। वधीक साईं वारनि जी मर्ज़ी आहे, असां त हुन सां गॾु आहियूं, उहे सैदनि जा ग़ुलाम आहियूं सभई। अला मालिक आहे। सही। सो ट्रिब्यूट टू यू उजन साहब, इकरामुद्दीन उजन साहब, तव्हां जेको कमु कयो आहे उनखे असां हिन प्लेटफॉर्म तां बि एप्रिशिएट कयूं था। ऐं जनरली जेका शइ नज़र अचे पई त तव्हांजे कम खे जनरली एप्रिशिएट कयो पियो वञे। एंड वी होप, असां इहा उमेदु रखूं था त तव्हां अञा वधि खां वधि कोशिशि कंदव त जेतिरो हिन यूनिवर्सिटी खे तव्हां तरक़ी ॾियारे सघो, उहा पंहिंजी कोशिशुनि ऐं काविशुनि सां तव्हां इन्हनि यूनिवर्सिटीज़ खे, छाकाणि त इहा यूनिवर्सिटी उन्हनि माण्हुनि खे, उन्हनि शागिर्दनि खे पैदा करे थी जेके सॼी दुनिया में पंहिंजो कम सां सुञाता वञनि था। डॉक्टर साहब, मां ज़रूरु चाहींदुसि त हिकिड़ो मैसेज इन हवाले सां त असां प्रिवेंट कीअं कयूं पंहिंजे जिगर खे ऐं पंहिंजे गाल ब्लेडर खे जेको स्टोन खां महफ़ूज़ रहे, कहिड़ी डाइट इस्तेमालु करणु खपे, लाइफ असांजी जेको पैटर्न हुजे उहो कहिड़े तरीक़े जो हुजणु घुरिजे। 30 सेकेंड्स। अदा बिल्कुलु सही था चओ। चवनि था यार वॾे जो गोश्त बज़ाते ख़ुदि, चर्बीअ जो इस्तेमालु करणु, फैट खे कंट्रोल करणु, एक्सरसाइज़ करणु, ओवरवेट न थियणु, मोटापो न कजनि, इहे प्रिवेंशन जा मोस्ट इम्पोर्टेंट शयूं आहिनि। ऐं बाक़ी इहो कान्हे जेको अॻे पाण पढ़ंदा हुआसीं 4 ॻाल्हियूं, उहे कान्हे। तंहिंजे करे आउं सम्झां थो त इहे वधीक बहितर हूंदा। थैंक यू वेरी मच। थैंक यू वेरी मच। व्यूअर्स, अॼोकी गुफ़्तगू जेका असां पिते ऐं जिगर जे बीमारियुनि जे हवाले सां कई, टेक होम मैसेज इहो ई आहे त असां इन्हनि खां पाण खे बचाए सघूं था। उनजो तरीक़ो सिर्फ़ु इहो आहे त असां पंहिंजी डाइट खे जेको वॾो गोश्त आहे उन खां थोरो अवॉइड कयूं, फैटी जेके शयूं आहिनि उन्हनि खां असां अवॉइड कयूं, सेडेंट्री लाइफ जेका असांजी आहे जंहिंमें असां को कमु नथा कयूं, यानी TV बि असां आङुरियुनि सां था खोलियूं, इहे सभु शयूं असांखे छॾिणियूं पवंदियूं। पंहिंजी ज़िंदगी में एक्सरसाइज़, पंहिंजी ज़िंदगी में थोरी जदोजहद खे शामिलु करिणो पवंदो। इन तरीक़े सां असां पंहिंजी सिहत खे बहितर तरीक़े सां गुज़ारे सघूं था ऐं हिकिड़ा मुआशिरे जा सुठा ऐं कारामद शहरी तौरु सुञाता वञूं था। तव्हांजी राय जो असांखे इंतज़ारु रहंदो। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह भाई।